नाज़रीन मेट्रो ख़ास ब्यूरो टाइम अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालको हुसैन बख्श मरी ऐं तालको सिंधड़ी जेके 2005 में अरबाब गुलाम रहीम जे दौर में क़ाइमु थिया, मगर मुसलसल ही जेके ॿई तालका नज़रअंदाज़ कया विया। तव्हांखे ॿुधाईंदो तालका हुसैन बख्श मरी जेको आहे इहो 3 यूनियन काउंसिल ते मुश्तमिल आहे। तक़रीबन हिन जे जेका TMA में 87 लख खां वधीक जेका महीने जी बजट आहे। उन खां अलावा हिते जेके सभु का बि बुनियादी सहूलियत कोन्हे, न हिते गर्ल्स कॉलेज आहे, न कहिड़ा गर्ल्स स्कूल, न सिविल हॉस्पिटल आहे, न DSP जा ऑफिस आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा ही तालको जेको अरबाब गुलाम रहीम जेके मरी बिरादरी जी वॾी अक्सरियत हिते रहे थी, हिन तालके में जॾहिं नाज़मी दौर थियो हो उन में जेके कुझु तरक़ियाती कम थिया उन्हनि खां पोइ मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो। छा त हिते जे इलाइक़े जा माण्हू बि जेके हुआ उहे 3 यूनियन काउंसिल जा जेके 3 यूनियन काउंसिल जा नाज़िम ऐं नाइब नाज़िम जेके अरबाब ग्रुप जा हुआ, उन खां पोइ गुज़िरियल पीपल्स पार्टी जे दौर में बि हिन तालके खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो। पर हिन वक़्तु साॻे ई ग्रुप जा माण्हू जेके पीपल्स पार्टी में शामिल त थिया न, मगर हिन वक़्तु ताईं हिन तालके में के बि तरक़ियाती कम कोन थिया आहिनि, के बि स्कीमूं कोन्हनि, बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। हितां जा जेके माण्हू आहिनि तालके हुसैन बख्श मरी जा जेके खाण जा, पाटोयूं जा, लश्कर शाह जा, हितां जा जेके रवासी, हुते इस्पतालूं न हुअण जे करे हितां मिरपुर खां सिविल हॉस्पिटल ईंदा आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त लखें रुपयनि जी हितां TMA जेका बजट आहे उहा शहरनि ते ख़र्च करण बजाए उहा करप्शन जे वर चढ़ियल आहे, कूड़नि कागज़नि ते उहा बजट ख़र्च थिए थी। जॾहिं त तालके हुसैन बख्श मरी में मेन बस टर्मिनल जेको आहे उहो बि हिन तालके अचे थो, मगर उहा जेका TMA जेका बजट आहे मेन अॾे जी टर्मिनल जी उहा बजट जेका आहे मिरपुर ख़ासि TMA खे वञे थो। इन करे जेको आहे हिन तालके में न के कारखाना, न कहिड़ियूं स्कीमूं, न कहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं, न को अहिड़ो को रोज़गार जो ज़रियो आहे। हितां जे जेके 2 यूनियन काउंसिलनि जी आबादी तक़रीबन 1 लख खां वधीक ही आबादी आहे। हिते मुसलसल पाणी जी खोट रही आहे, हिते मुसलसल ॿियनि मसइलनि जी खोट आहे, पीअण जे पाणी जी खोट आहे, तलाउ सुकी हलिया आहिनि, पीअण जो पाणी कोन पियो मिले, माण्हू सरापा एहतिजाज बणियल हूंदा आहिनि, मगर हिते जी इंतिज़ामिया कुझु बि न ॿुधंदी आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां हिन तालके में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां स्कूलनि जा शागिर्द जेके ईंदा आहिनि शहर मिरपुर ख़ासि शहर में पढ़ण लाइ, जिन खे का बि सवारी जी सहूलियत न हूंदी आहे, जेके बसनि जी छितनि ते, बसनि जे अंदरि जेके जानवरनि जी हिते ईंदा आहिनि, मगर को बि हुन तालके जे अंदरि किथे बि का बुनियादी सहूलियत कोन्हे। अचो त हुन हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। चाचा नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो सलीम मुगल आहे। खाण शहर में हींअर बीठा आहियूं, कहिड़ा मसइला आहिनि भला आहिनि तव्हांजे लाइ? मसइला ॻाल्हि इहा आहे त हींअर असांजो जेको खाण आहे आबादी जे हिसाब खां UC खान जो सभिनि खां वॾो शहर आहे, बल्कि तालके जो वॾो शहर आहे, पर असांखे सहूलियतूं कुझु बि कोन आहिनि। वाटर सप्लाई स्कीम जेका 1985 में मतिलबु असांखे ॾिनी हुई, हुन टाइम आबादी असांजी तमामु घटि हुई। हींअर वाटर सप्लाई जो इहो हाल आहे त तक़रीबन 20% बि पाणी असांखे कोन थो पहुचे। 80% जेके माण्हू पाणी खां सवाइ परेशान आहिनि। अच्छा, स्कूल जेका आहिनि स्कूलनि में बि का सहूलियत कोन्हे, पढ़ाई बिल्कुलु बि कोन आहे। सिविल अस्पताल आहे, सिविल अस्पताल में जेको जचा बच्चा आहे उहो त बहितर हली रहियो आहे, बाक़ी ॿियो जेको सेंटर हू बिल्कुलु ग़लति आहे। सफ़ाई जो को बि इंतिज़ाम असां वटि कोन आहे। भंगी असांखे ॾिसण में अचनि ई कोन था त आहिनि या न आहिनि। तालके वारा जेके हिते कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत असांखे कोन पिया ॾियनि। TMA जी जेका लखे रुपया बजट आहे, तव्हां छा था सम्झो हिते ख़र्च थिए थी या न? असां हिते को बि कुझु ख़र्च कोन पियो थिए। मुंहिंजी असांखे हीअ ख़बर पई आहे त जे ₹1 लख आहिनि त 50-80 हज़ार त ईअं कमीशन में जेके खाई वेंदा आहिनि, बाक़ी तनख़्वाह में हली वेंदी आहे। भला हितां जे जेके चूंडियल नुमाइंदनि पारां हिते जी स्कीमूं या हिते के तरक़ियाती कम थिया आहिनि? न फ़िलहाल असां वटि का स्कीम कोन आहे। जेके नवां इलेक्शन थिया आहिनि हुनमें खाण में जेके अञा ताईं जेके हिकिड़ी स्कीम आई आहे जेका हिकिड़े असांजे मोहल्ले में ठही आहे, बाक़ी अञा ताईं का बि स्कीम असां वटि कोन आई आहे। कहिड़ी सहूलियतनि जी खोट आहे भला तव्हांजे लाइ? हिते अर्ज़ी आहे त हिते हर शइ जी खोट आहे। स्कूल में पढ़ाई कोन्हे, वाटर सप्लाई ते पाणी कोन्हे, आबादी वधी वई आहे, उनजे करे पाणी घटि आहे। तंहिंखां पोइ जेको आहे त रोड रस्ता ख़तमु आहिनि। अच्छा, तंहिंखां पोइ बि तइलीम तबाह आहे हिते। उस्ताद जेकॾहिं ॿियो नंबर वॾे में वॾो खाण शहर छाबर मिरपुर काज़ जॾहिं हिन यूनियन काज़र खाण में हिकु माण्हू त निकिरे कोन थो सघे। उहो ॾींहुं खाली कोन्हे, चोरियूं फुरियूं सरेआम हलनि पियूं। जेको SHO साहिबु जेको शर साहिबु का क्लियर ॻाल्हि आहे हुनजी। 24 कलाक वॾेरनि जे बंगलनि ते हूंदो आहे, बक़ाइदो को कमु कोन कंदो आहे। मनशा जे पहिरियों नंबर मनशा तव्हांखे खाण मिलंदी। सोराबगोट जो नालो मशहूरु, पर हींअर असांजी खाण जेका सोराबगोट जे मुक़ाबले में चर्च मिलंदो, अफ़ीम मिलंदो, गुटको मिलंदो, हीरोइन मिलंदी तव्हांखे। 4 बजे खां पोइ तव्हां हर होटल ते तव्हांखे शराब मिलंदो। ॿी का बि अच्छा बजट जेका ॾी अचे TM साहिबु ख़तमु करे छॾे। इहा बि असांखे मालूम पए। TM साहिब जो चवणु इहो आहे त बजट जेका मूंखे अचे थी 85 लख रुपया, असां चयोसीं DC ॾे अचे, DC खे पैसा ॾींदा। DC चयो तव्हां गवर्नर साहिब ताईं वञो, वज़ीर अला ताईं वञो, इहा ॻाल्हि हिते ई रहंदी।
हर शइ जी हिते सहूलियत कंहिं शइ जी बि कोन्हे। हीअ जेके आहिनि माण्हू मथां पिछो पिछो वेही रहनि, पाणी जेको आहे ॿिए पासे खारो, मायूं अची ॿाहिरां शहर जेके आहिनि महिल महिल पंधु पाणी भरण वेंदियूं आहिनि। 2005 जे अंदरि ही तालको क़ाइमु थियो, तव्हां छा था सम्झो भला हिन तालके जे अंदरि के हेडक्वाटर जो ऑफिसूं मुक़ररु थियल आहिनि या क़ाइमु थियो आहिनि, या हितां जा माण्हू मीरपुरखास शहर ॾे वेंदा आहिनि? हितां टोटल मीरपुरखास शहर वेंदा आहिनि। पहिरियां हिते प्लानिंग ठाही, अरबाब साहिब दौर में रईस कयो त भई ज़ाहिद ख़ान मर्ज़ कयूं था, पोइ हिननि जूं कंहिं मजबूरियूं हुयूं, अलाह बहितर ॼाणे, हुनजे करे का बि ऑफिस कोन ठाहियूं। हिकु माण्हू आहे हुन वटि पैसो आहे, उहो त वञी सघे थो, बक़ाया जेको वीचारो पंधु हितां तालके हुसैन बख्श मरी कम लाईंदो आहे उते कुझु बि कोन्हे। यूनियन काउंसिल खाण 2008 खां वठी वेंदे 2014 ताईं असीं कसम हली पिया थो बयानु खणा त मूं ॿ दफ़ा सिक्योरिटी जो आहे, बाक़ी सदाईं ताला यूनियन खे बि का सहूलियत हिन तालके में कोन्हे। मतिलबु नाज़मी दौर जे अंदरि कमु थिया हुआ, उन खां पोइ के थिया न? मिटी जा कम थिया, भरायूं थियूं, कुझु शोरिंग बि थी, कुझु कम थिया, बाक़ी हींअर जेके आहिनि 8, 5, 7 सालनि को तरक़ियाती कमु कोन थिया, सिर्फ़ु कागज़नि मंझि कागज़नि मां आया आहिनि, जिन मां अख़बारूं कटिंग करे असां रखी बि छॾियूं आहिनि। नाले मां दर्जे फ़र्ज़ु करे निने ॻोठा नालो आयो, हुन में टेंडर में आहे, पर इन जा का सिर कोन लॻल आहे, का शइ उहो कागज़ मौजूदु। हिते लॻायूं वाटर पाणी जो लॻायूं, प्लान लॻायूं, तव्हां ॾिसो हुनजी सिर्फ़ु कोठियूं ठहियूं आहिनि, साईं जी तख़्ती लॻी पई आहे, इफ़्ताह थी वियो, हुन मोटर रही कोन, मोटर विकामी काढी वई, ॿियो प्लान लॻल आहे, हुनजी सिर्फ़ु मोटर लॻी पई आहे, माण्हू को बि कोन्हे, पाणी का बि शइ कोन्हे। माना हिते सम्झो करबला आहे, तालके हुसैन बख्श मरी करबला आहे पाणी जे हिसाब सां। ॻाल्हि इहा त तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेका तरक़ी कई आहे उहा त असांजे मौजूदा सरबराहनि जे शार्तनि कई आहे, जिन मोटर साइकिलनि ते कुल्फियूं खपाईंदे खपाईंदे 2D गाॾियुनि ताईं पहुता आहिनि, हीअ उन्हनि जी तरक़ी आहे। बाक़ी सूरत हाल जेका आहे असां साम्हूं आहे, पाणी सप्लाई वाटर जो कोन्हे, ज़मींदारनि जो पाणी आहे, कटे कलाकनि जा कलाक सप्लाई वाटर खे ॾिनो वञे थो, जंहिंसां सप्लाई वाटर हले थो। ऐं उन खां पोइ ॿियो वॾो अहम मसइलो इहो आहे त शाम जो 4-5 बजे खां पोइ फुर लुट शुरू थी वञे, जेका असीं ॾिसूं पिया त जिथां मोटर साइकिल वञे पई उनजे पुठियां माण्हू वञनि पिया, केरु रोकण वारो कोन्हे, केरु कानून में को अमल दख़ल करण वारो कोन्हे, ऐं न केरु पुछाणो करण वारो आहे। सॼी सूरत हाल इहा आहे, सॼे तालके हुसैन बख्श मरी जी सूरत हाल इहा आहे। तव्हां भला उन्हनि माण्हुनि जी निशानदी कंदो जेके करप्शन कनि था, जेके मोटर साइकिल में टूटियुनि ते आया आहिनि, या हितां जा जेके फंड तव्हांजे तालके जा जेके फंड खाइनि था? इहे साईं सभिनी जे साम्हूं आहिनि, असांखे नालो वठी करण मां को फ़ाइदो कोन मिलंदो, सभिनी जे साम्हूं आहिनि, बिल्कुलु तव्हां कंहिंखां पुछी सघो था, किथे बि ॾिसी सघो था। तव्हां बदअमनी जी ॻाल्हि करियो था, छा हिते थाणा क़ाइमु कोन्हनि, या हिते जी पुलिस कोन्हे, या पुलिस ॾुआरियुनि सां मिलियल आहे? साईं थाणा बि आहिनि, पुलिस बि आहे, माशाल्लाह हटा कटा सिपाही बि मौजूदु आहिनि, हर टाइम ते ॾिसूं पिया, पर को एक्टिव कोन्हे। बाक़ाइदगी सूबेदार साहब आहे, सो बि ॾिसूं पिया, पर रोज़ानी जी सूरत हाल इहा आहे, चोरी फुरलुट रोज़ जो मामूल माण्हुनि लाइ, ऐं केरु अमल दख़ल नथो करे। तव्हां तालके हुसैन बख्श मरी जे खाण शहरनि जे रवासियुनि जा वीचार ॿुधाऊं था, हिननि जो इहो चवणो हो त हीउ जेको तालको आहे मुसलसल नज़रअंदाज़ थियल आहे, हिते का बि सहूलियत कोन्हे, न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न तालके हेडक्वाटर में के ऑफिसूं आहिनि, जॾहिं हितां जा माण्हू जेके परे परे खां अचनि था उहे परेशान थी मीरपुरखास वेंदा आहिनि, जिन खे को बि ऑफिसर न मिलंदो न आहे, जंहिंजे करे वरी वापसि अचनि था। हिते जे पीअण जे पाणी जा मसइला आहिनि, हिते जेको ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे। असांजो इहो आहे त हितां जेको तक़रीबन 87 लख खां वधीक TMA जी बजट आहे, उहा TMA पारां जेको इहो चयो वियो आहे त असां जेको हिते इलाइक़नि जे अंदरि ख़र्चु करियूं था, मगर तव्हां अॼु खाण शहर जी हालति ॾिसो, कचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, को ड्रेनेज सिस्टम सही कोन्हे, को पीअण जे पाणी जो सिस्टम सही कोन्हे। अचो त उन हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे हिन वक़्तु, भला हिन तालके में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? तालके में साईं असांजे पहिरीं तालके हुसैन बख्श मरी जो वॾे में वॾो शहर आहे खाण शहर, जंहिंमें असां वटि तालके जी का ऑफिस मौजूदु न आहे। तालके हुसैन बख्श मरी जो मुमताज़ाबाद में, उते ज़ायदाबाद में जेके ऑफिसूं आहिनि, उते ज़ायदाबाद में ऑफिसूं आहिनि, ऐं असांजो वॾे में वॾो तालके जो शहर खाण आहे। हालांकि ऑफिस हिते हुअणु घुरिजे, मुख़्तियार ऑफिस, AC ऑफिस या DSP ऑफिस हिते हुअणु घुरिजे। हिन जे बावजूदि खाण शहर वॾो वॾो शहर हुजण जे बावजूदि हिते को बि ऑफिसनि जूं सहूलियतूं मौजूदु न आहे। असांखे सभिनी खे तक़रीबन टोटल माण्हुनि खे मीरपुर वञिणो पए थो। छाजे करे भला हिन तालके खे नज़रअंदाज़ कयो थो वञे? तालके खे इन लाइ नज़रअंदाज़ करे पियो, डिस्ट्रिक्ट असांजे MNA MPA वोट वठी वञी सुम्हियो रहनि, आराम पिया कनि, को दुबई आहिनि, के इस्लामाबाद आहिनि, वरी मोटी न आहे, खाण शहर में वरी मोटी न आहे। न पोइ खाण शहर जा रवासी उन्हनि माण्हुनि खे छाजे लाइ था वोट ॾियनि जेके हितां जा माण्हुनि जा मसइला हल कोन था कनि? सर ॿियो वोट कंहिंखे ॾियूं, जंहिं पार्टी ॿियो कंहिंखे ॾियूं, ॿियो का आहे ई कोन्हे हिते त। असांजे जेको ज़िले में पूरी MNA आहिनि, इन्हनि खे वोट ॾियणा पवंदा, ज़रूरी आहे इन्हनि खे। हिन वक़्तु भला मीरपुरखास लाइ अरबें रुपयनि जा ऐलान थियनि था, छा था सम्झो हिन इलाइक़नि जो? तव्हां खां कंहिं पुछो आहे त भई तव्हांखे कहिड़ियूं स्कीमूं खपनि? जी हा, असांजी गटर जी सफ़ाई लाइ, ड्रेन जी सफ़ाई लाइ के कुझु तरक़ियाती कम उहे कहिड़ा कराईंदा? तरक़ियाती कम कहिड़ा कंदे? गटर नाला ड्रेन जी सफ़ाई नथा थी सघनि, उहो तरक़ियाती कम रोड रस्ता असांखे छा ॾींदा?
हिते जा भला शागिर्द कीअं वेंदा हूंदा मीरपुर शहर जे स्कूलनि में कॉलेजनि में उन्हनि खे का सवारी जो बंदोबस्तु आहे या गाॾियूं वग़ैरह निकिरी थी वञनि? जिन इतने बसन जो टाइम टेबल है केॾी महिल 8 वारी बस 9 बजे अचे थी, 9 वारी को 7 बजे अचे पई, तो कोई नहीं थिए थो जो बसन ते ॿार मथे चढ़ी स्कूल बसन जे मथां चढ़ी ॿार स्कूल वञनि था। नालो छा आहे तव्हांजो? साईं शाहबख्श कोसो। कहिड़ा मसइला आहिनि हिन इलाइक़े में? साईं हिते एजुकेशन मसला आहिनि ऐं सोशल जेका कम्युनिटी आहे उन मसला आहिनि ऐं ॿुधण वारो हिते मतिलबु केरु कोन्हे। ॿुधण वारो आहे हिते वॾेरशाही आहे, फेडरलिज़म आहे, माना ॻाल्हि हले थी पर उहा वरी बि ॻाल्हि हुते कई दफ़ा मीडिया वारा विया, कई मसला आहिनि। एजुकेशन जो हिते वॾो मसइलो आहे एजुकेशन ऐं ड्रेनेज सिस्टम जी हिननि ॿुधायो आहे त हीअ जेके रोड रस्ता आहिनि माना मुंहिंजे ख़्याल में हिन तालके ख़ाली करोड़ खां मथे बजट ईंदी हर महीने। या भला शागिर्द कीअं वेंदा आहिनि मीरपुर शहर जे जेके वेंदा आहिनि उन्हनि सां कहिड़ा मसइला थियनि? साईं उन्हनि सां कई मसइला आहिनि, माना हिकु त बस ईंदी आहे, बस जा आहिनि माना हिकिड़े जो कलाक जो टाइम आहे, पर हिते जेका बि बस आहे उहा ॿिनि माना धड़ियुनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ा आहिनि थरी आहिनि, ॿिया आहिनि ख़ासि केली। उहो माना हिकिड़ो बस ॿिनि टाइमनि जी बस जो हिकिड़ो टाइम खणी थो वञे, छो त हू पंहिंजी हिकिड़ो डीज़ल बचाइनि था, ॿियो माना उन ओवरलोड कंदा हिकिड़े बस खे, पोइ खीर बि उन में, ॿकरियूं उन में, स्टूडेंट बि उन में। असां पाण हितां चढ़ी वेंदा हुआसीं ॾाढो सूरनि सां, पोइ केॾीमहिल बस वारा खणंदा आहिनि ऐं केॾीमहिल कोन खणंदा आहिनि। इहा बि उन्हनि जी महिरबानी आहे जो मथे ते विहारनि था। गवर्नमेंट जो त ॿियो अहिड़ो कुझु बि कोन्हे स्टूडेंट जे लाइ पैकेज जो वञनि या कनि, या हिते बि अहिड़ी का सहूलियत कोन्हे, उन करे उहे ॾाढा परेशान आहिनि स्टूडेंट ते। पीअण जो इहो पाणी आहे, थोरी देरि हिते तव्हां बीहो, पाणे मायूं ॾिसंदा हुआ वञनि था, उहो उतां वीचारियूं वाटर था भरे था अचनि ऐं पोयां वाटर सप्लाई लॻी पई आहे, उते हली ॾिसो हुन में केॾो किचिरो आहे, गंद आहे, उनजी केॾी बजट ईंदी हूंदी। हिते वीचारा माण्हू एजुकेटेड उन्हनि खे ख़बर कोन्हे हर शइ जी बजट हूंदी आहे। पाणी वाटर सप्लाई माना टोटिन में अचणु खपे। हीउ तालको आहे, मज़ाक थोरी आहे, हिन जी बजट आहे। माना हीअ जीअं नलको खोलनि त पाणी उन में अचणु खपे, हिन खे लाइट फराहम कई वञे, रोड रस्ता, हिन जी गली हिकिड़ी बजट ईंदी आहे अलॻि अलॻि। पाणी खां वेंदे माण्हुनि जी पाणी, रोड, रस्तो, एजुकेशन सभु माना हीउ तालको आहे, तालके जी बजट हूंदी आहे। सिविल हॉस्पिटल, एम्बुलेंस खां वठी फायर ब्रिगेड ताईं। फायर ब्रिगेड हिते हिकिड़ो आहे, उहो बि वॾेरे जे ॻोठ, हिते केरु बाहि लॻे त पोइ उहो भले 5 साल खां पोइ अचे, पर हू पहिरीं सड़ी वेंदा वीचारा, पाणी हणी उनखे मस्तु था हुजनि। अस्पताल वग़ैरह आहे न? साईं आहे, उहो आहे, माना न हुअण जे बराबरि आहे। हिते वारा हाणे तालके वारा चवनि था त झंडोमरी वारी हॉस्पिटल भली आहे, हाणे उतां हलूं, हिते जा माण्हू हाणे वरी उन्हनि खे प्रिफर कंदा उते वञण जे लाइ। माना हिते को अहिड़ो को सो कोन्हे, माना सही सहूलियत कोन्हे हिते जी। छाजे करे भला हीअ इलाइक़ा इन करे नज़रअंदाज़ थिया आहिनि? साईं नज़रअंदाज़ इन करे थिया आहिनि त माण्हुनि खे सही माना पंहिंजी जेके माण्हू जा पंहिंजा हक़ आहिनि उहे ख़बर कोन्हे त माना मुंहिंजो हक़ छा आहे। माना कंहिंखे बि हिते ईंदो न हाणे चङो मुड़ुसु ईंदो, साईं छा हाल आहे, ख़ुशी ख़ैर ज़ोर, चङो भलो। हूअं अगरि कंहिं कम लाइ असां वेंदासीं न, उहो साईं मिलण लाइ असां साईं नालो मुंहिंजो सदोरो ऐं पाण ओॾां अयूब जे दौर खां असांजे शहर में बस्ती आहे। असांजी हिन शहर जी आबादी का जी जहिड़ो 50 साल खां मथे माना 70 साल थी वई आहे, पर का सहूलियत न थी। पहिरीं हिकिड़ी बैंक थी हुई, माण्हुनि जा कर्ज़ हुआ, माण्हुनि खे कर्ज़ जमा कंदा हुआ, पैसा जमा कंदा हुआ, सहूलियत हूंदी हुई, असांखे शहर जी परेशानी न हूंदी हुई। ठीकु आहे, हाणे इहा बैंक खजी वई, छा त हिते हिकिड़ी पार्टी कनि 10-12 पार्टियूं, सभु को पंहिंजी पार्टियुनि खे सोधे, को बि चङो मुड़ुसु हिते असांजे तालके खे कोन्हे। हीअ खाण असांजो वॾी यूसी आहे, जंहिंमें 18 देहूं आहिनि, 71-72 माउंटेन असांजी हिन देह में, हिन खाण यूसी में असां विज़िट कई आहे। हू तुर्तरी वरी बि आहे छा, उते हुनखे तालको ठाहियो, हिते हेडक्वाटर ॾिनो वञे त छा थी वञे, आवाम जे लाइ सुख थी वञे। विच शहर आहे, पुराणी में छा आहे, हिन खां पोइ रोड आहे, हिते को डिलीवरी केस थिए थो, हिते गाॾियुनि ते को वञे थो त बसि ख़ुदा ला त असांजी तौबा करियूं था त माई का अधु ते वेहे थी या किथे थी वेहे, अहिड़े रोडनि जी हालत लॻी पई आहे। हाणे असांजो इहो ई मुतालबो वधीक, तव्हां शहर विज़िट करियो, सॼो शहर जो पाणी असांजे गटर असांखे ॿोड़े पियो। पाणी जा जेकॾहिं साईं साहिबु ॾिना आहिनि, साईं अलनवा शाह 2 ॾिना आहिनि, उहो छा चवंदा आहिनि, हैड पंप छा वाटर कूलर चवंदा छा ॾिना, हिकिड़ो खूह ते ॾिनो जिते कुता पिया मुटनि, हली तव्हां विज़िट करियो, मां पाण तव्हांखे चवां थो। हुन खां पोइ ॿियो होॾां ॾिनो त कमु कोन्ह थियो आहे, हू पाड़े में सही आहे, रंगड़ पाड़े में ॾिनो हू सही आहे, छो बस्ती आहे, पर उते कमु त कोन्ह थियो। हू कहिड़े कम जो थियो, स्कूल ते हिते ॾियणु त सुठो थियो। असां हिकिड़ो नलको वठी आयासीं हिते,
पोइ कहिड़े बि असां ओडी तार जे तरफ़ां असां बोर्ड लॻायो आहे पंहिंजो ओडी तार तरफ़ां असां कमु करियूं पिया हुते पंहिंजे भला ठीकु आहे सियासत पंहिंजी हिकिड़ी जाइ ते आहे। ॿारड़ा जेके स्कूल कोन पिया वञनि तव्हां छा ख़्यालु आहे, या भठन वग़ैरह ते कमु त कनि था या कहिड़ियूं मज़दूरी था कनि? भठनि ते छा बेरोज़गारी, मज़ूरी कोन थी मिले पूरी, ऐं ग़रीबत जेका का बि को केरु वञे थो भई असां को कुझु करियो, जीअं रोड जीअं हाणे अस्पताल को माण्हू बीमार थी पियो हाणे गाॾी जो टुटी पई हिकिड़ी मिसाल रोड ॾिसी रोड जी कहिड़ी हालत आहे, तूं कपिड़ा पाए हीअं निकितो आहे न ख़ुदा ख़ैर करे अधु ते फुर पए न त तूं खूह खां पूरो टिपी कोन सघंदे, अहिड़ी हालत लॻी पई आहे। हा ग़रीबनि जो त कहिड़ो वैल्यू आहे, रोड असांखे ठही वञे, स्कूल कॉलेज सां मंज़ूर थी वञे, जेको थी वियो आहे तयारु थी वियो आहे, ट्रेनिंग सेंटर तयारु थी वियो, सभु तयारु थी वियो ऐं बैंक लॻी वञे। बाक़ी पाणी जो मसइलो आहे जे अला ईमान ॾे कंहिंखे को पाणी जो मसइलो करे त सवाइ मिलंदो, न त इहे मरी जवाबु ॾींदा कादरी वांगुरु हिते। नाज़मी दौर में भला कमु थिया उन खां पोइ वरी के थिया आहिनि या न? नाज़मी दौर में सुठा कम थोरा थोरा पे थिया जिंजा हुआ, बाक़ी हिन हींअर कोन थिया आहिनि, बसि नाज़िम खां पोइ कमु ख़तमु थी वियो। हींअर MP जूं स्कीमूं या MNA जूं का कोन्हे स्कीम का कोन्हे, बसि इहा ई स्कीम ॾिसो वेठा जो रोड जालता किथे शहर अथव ॾिसो हिते अथव, हिते ॿुधाए कीण ते लॻल आहे, थोरा अॻिते ख़ुदा वारा ॾिसो गंदगी आहे, अॻिते ॾिसो पोइ तव्हां चओ त वाक़ई सही ॻाल्हि आहे। कंहिंजी ज़िम्मेदार आहे भला TA में इंतिज़ामिया हिते ईंदी आहे न सफ़ाई लाइ या ॿियनि मसइलनि? उहो मेमण साहिबु ईंदो, मेमण साहिबु सुठो कमु करियो, मेमण खां पोइ सभु खणो। हा हू फैसल मेमण आयो, हू कमु सुठो कयो पियो, बाक़ी हीअ जेके आया आहिनि ॿिया टीम हीअ सभु बसि कोन जहिड़ा आहिनि, का ग़रीबनि जी मदद करण वारा केरु कोन। हा तव्हां खां इहे टे कम में वठंदा त पोइ चवंदो तव्हां आया, इहे टे कम असांखे न ॾिना त तव्हां जा सजल MLA MP कम मथे थी विया। असां हिन वक़्तु जेको मौजूदु आहियूं मिरपुर ख़ासि जे तालके हुसैन बख्श मरी जे काऊ दड़ो जेके ही क़दीमी माग आहिनि, हिन जी तव्हां पाण हालत ॾिसी सघो था। हिते जेको TMN पारां जेको शहर जो गंद किचिरो सॼो हिते उछलायो वेंदो आहे, हीअ जेको क़दीमी माग काऊ दड़ो जेको 35 खां 37 एकड़ ज़मीन ते हो, मगर हिन वक़्तु सिर्फ़ु 4 या 5 एकड़नि ते आहे। हिन ते का बि सार संभाल कोन्हे। हिन काऊ दड़े जी बि जेका हितां जे माण्हू ऐं जेको ट्रैक्टर ट्रालियुनि वारा पारां मिटी खणे शहर में विकिरो कयो था वञनि, मगर का बि देखभाल कोन्हे। आर्कियोलॉजी खाते पारां को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे, पर कब्ज़ा खोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। TMN पारां उन काऊ दड़े जी जेका ज़मीन आहे उते जेको गंद कचिरो उछलाए छॾियो आहे, छाजे करे त हितां जा जेके तफ़री माग मिरपुर ख़ासि जो वधि खां वधि इहो काऊ दड़ो, मगर जेको हींअर बि गंदगी जो ढेर लॻो पियो आहे, कचरनि जो ढेर लॻो पियो आहे, कब्ज़नि जे वर चढ़ियल आहे। उन खां अलावा जेका नवाबशाह रेलवे पटड़ी आहे उते बि तव्हां ॾिसो मेन जा वाड़ा ठाहिया पिया आहिनि, कब्ज़ा लॻा पिया आहिनि, मगर हितां जी इंतिज़ामिया जो को बि इन ते ध्यानु कोन्हे। अचो त नवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। चाचा कहिड़ो तालको आहे, हिते कहिड़ा मसइला आहिनि? साईं तालुको हुसैन बख्श का है ऐं हिते कई मसइला आहिनि। हीअ जेको तारीख़ी जॻह आहे तव्हां ॾिसो पिया हिते साम्हूं, हीअ किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, न पाणी जी सहूलियत आहे न सुवारी जी सहूलियत आहे। जेके स्कूल ॿार पढ़णु वञनि था से बि लटकियो बसियुनि जे या के गाॾियुनि जे पोयां वञनि था, तंहिंखे बि हिकु ॿारहं थियो वञे टाइम ते पहुचनि कोन था। हिते ॾिसो साम्हूं जेको आहे हिते काऊ दड़ी तारीख़ी जॻह आहे काऊ दड़ो, पर ॾिसो था किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, का शइ कोन्हे का सहूलियत कोन्हे का। हितां जा जेके रहायशगाह जेके माण्हू रहनि पिया से बि तमामु परेशान आहिनि। ऐं पाण हिते रहंदो आहियां, मूंखे ख़बर आहे जेके असां तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, पाणी खां परे आहियूं, किचरनि जे ढेर में कई बीमारियूं आहिनि जेके असांजे बचनि खे असांजे वॾनि खे वकोड़े वियूं आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ बि को इलाजु कोन थो थिए, को सरबराह कोन्हे, को अॻुवाण कोन्हे, को जेको असां में हथु विझी अॻिते असांखे सुधारे असांजे बचनि में या पाणी में कंहिं ॻाल्हि में कोन्हनि। असां आहियूं हिते बीमारियुनि में पिया आहियूं, किचिरे में ढेर में पिया आहियूं, लावारस थिया वेठा आहियूं। TMN जे इंतिज़ामिया वटि लखे रुपया फंड त आहिनि, बहरहाल इहे फंड किथे ख़र्च था थियनि? साईं असांखे इहा ख़बर कोन्हे का त फंड किथे पिया ख़र्च थियनि। हीअ अव्हां जे साम्हूं ॻाल्हि आहे त हिते त का बि शइ कोन्हे, न को अहिड़ो को तरक़ियाती कमु थियो आहे या रोड रस्तो ठहे या का गली ठहे, उहा त हिते आहे ई कोन का। किथे जा कामरेट आहिनि किथे आहिनि या असांखे का ख़बर कोन्हे। वोटनि जे टाइम ते अचनि था, बाबा असांखे वोट ॾियो, असां सभु कुझु तव्हांजे लाइ करियूं था, पर अॼु ताईं उन्हनि कुझु कयो कोन्हे। छाजे करे भला इन तालके खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे? सही आहे, का ख़बर कोन थी पए त हीअ जेके बि हुतां खां त वोट वठियो वञनि हलिया, पोइ हुतां मथां हिननि खे ऑर्डर बि मिलनि था, हर शइ मिले थी, पर अॼु ताईं बि जेको आहे असांजो कमु कोन था। वॾेरनि जूं उताकूं पंहिंजूं ठारायूं अथनि ऐं पंहिंजा वाड़ा मेन जा ठाराया अथनि, असांखे को बि माना तरक़ियाती कमु असांजे गलियुनि में या असांजे ॻोठ में कोन थियो आहे। तव्हां छा था सम्झो भला हिते ही काऊ दड़े जी ज़मीन तक़रीबन 37 एकड़ खां वधीक आहे या का कब्ज़े खोरनि पारां कब्ज़ा कया आहिनि? साईं 37 एकड़ त आहे, पर इन खां वधीक बि आहे। ऐं कब्ज़ा खोर बि जेके कुझु सर्वे में हीअ जेका साम्हूं परियां जेका आहे साए अब्दुल्ला कॉलोनी, इन खां पोइ जेके आहिनि सभु जेके आहिनि वेठा आहिनि काऊ दड़े में, ग़रीब आहिनि,
उन्हनि वटि कुझु कोन्हे, उहे राति ॾींहुं मज़ूरी कनि मज़ूरी खाइनि ऐं उहे वीचारा वेठा आहिनि, पर उन्हनि लाइ बि का सहूलियत कोन्हे। जेके शहर मां माण्हू अचनि था तारीख़ी जॻह ॾिसण, तो अचो हितां रोड तां वरियो वापसि वञनि हलिया। भला स्कूलूं या अस्पताल वग़ैरह आहिनि न? न सही का बि कोन्हे का, न स्कूल आहे न अस्पताल आहे। हितां खां असांखे वरी उहो शहर थो वञिणो पए, उहो सिविल अस्पताल वञिणो थो पए स्टेशन ते। हिते वेझो का बि अस्पताल कोन्हे का। हिते भला पीअण जे पाणीअ जो की मसलो आहे? साईं पीअण जो पाणी हिते आहे ई कोन, जेको आहे ज़मीन जो आहे सो बि खारो आहे ऐं पीअण जो पाणी कोन्हे, न वाटर सप्लाई जो पाणी अचे थो, को कमु कोन थो थिए। सर, तालको हुसैन बख्श मरी जेको 2005 में तालको क़ाइमु थियो, उन खां पोइ हिन में कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि? छा हिते सभु ऑफिसूं आहिनि, माण्हुनि सां कहिड़ा मसइला आहिनि? साईं माण्हुनि खां अनेक मसइला आहिनि हिते, तमामु घणी पाणी खोटा, रोड रस्तो हिकु बि कोन्हे को। ऑफिसर असांजा जेके बि सभु रिश्वतखोरी जे पुठियां लॻा पिया हूंदा, रिश्वत वठण जे पुठियां लॻा पिया हूंदा। हिकिड़ी पाणी कोन्हे को, थोरियूं घणियूं के सारियूं के माण्हू पोखियूं, उहे वरी जेको आहे सो मुख़्तियार कार ऐं तपेदार गॾिजी उहे सारियूं ग़रीबनियूं साड़े विया हलिया। का शइ कोन्हे का, ॾींहों ॾींहुं बदनामी वधी वई आहे। पुलिस आहे त कुझु को पुलिस एक्शन कोन थी करे। हिकु खां हिकु मसइला आहिनि। अस्पताल आहे त हुन में डॉक्टर आहे त मेडिसिन कोन्हे, मेडिसिन आहे त डॉक्टर कोन्हे। मरीज़ वीचारा तमामु घणा परेशान लॻा पिया आहिनि। पाणी खोट आहे तमामु घणी। शाखुनि में अगरि पाणी आहे त हुनखे किथां न किथां को न को घारो, हींअर बि असांजी शाख खे तक़रीबन 2 दफ़ा घारो पियो आहे, को बि उन सफ़ाई कोन्हे का, तमामु घणो गंद हुन में लॻो पियो आहे। केॾा मसइला तव्हांखे ॿुधायो, तमामु घणा मसइला आहिनि। अनेक 2005 में हिनखे तालके जो दर्जो ॾिनो, पर तालके जा हेड क्वार्टर जा शहर या हुते ऑफिसूं क़ाइमु आहिनि या हितां जा माण्हू मिरपुर ख़ासि शहर ॾांहुं वेंदा आहिनि? न त हुते का बि ऑफिस कोन्हे का। कहिड़ी ऑफिस आहे, किथे ऑफिस आहे? सभु मिरपुर ख़ासि ॾे अचनि था, का बि ऑफिस कान्हे का। जेकॾहिं का ऑफिस थोरी घणी का ॾेखारी बि वई आहे त हुनमें को ऑफिसर कोन्हे को, ख़ाली आहे ऐं ऑफिस त का बि कोन्हे का। हिते जी जेका TMA जी बजट तक़रीबन 87 लख खां वधीक जी बजट आहे, ऐं उन जो भला तव्हां कीअं था किरदारु ॾिसो? उहा बजट हिते जे माण्हुनि ते, हिते जे इलाइक़े वासियुनि ते ख़र्च थिए थी या उहो कागज़नि में या करप्शन जे वर चढ़ियल आहे? न त जेका TMA वटि जेका बि स्कीम अचे थी, कुझु बि जेको आहे को रुपयो बि ख़र्च कोन थो थियो वञे। उहो या पोइ TMO थो खाए या को ऑफिसर थो खाए, बाक़ी हिते रुपयो को ख़र्च कोन थो थियो। हिकिड़ो रुपयो को ख़र्च थियनि, ख़बर पए भई हीअ को नाली साफ़ कराई आहे TMA साहिबु, तॾहिं बसि हुन शुक्रिया अदा कयूं। को बि ख़र्च कोन था कयो हुननि। हिन तालके में भला गर्ल्स कॉलेज या को छोकिरियुनि जो या छोकिरनि जेके कॉलेज वग़ैरह आहिनि, या ॿारनि खे कहिड़ा मसइला पेश था अचनि जेके हितां वेंदा आहिनि? साईं हिकिड़ो सवारी जो तमामु घणो मसइलो आहे। न का बस आहे, न को अहिड़ी को ॿी कन्वेंस जेको आहे हिसाबु किताबु, ऐं गर्ल्स कॉलेज को बि कोन्हे को हिते। असांजे हद में कॾहिं कंहिं ॻोठ में जेका विज़िट कई हुजे या कंहिं ग़रीब खां कुझु मसइलो पुछियो हुजे, ख़बर ई कोन्हे का। बाक़ी इलेक्शन थींदी आहे त पोइ त असांजा काफ़ी सारा जेके मेंबर हज़रात आहिनि, उहे जीअं बरसाती ॾेढ अगरि ज़ाहिर थी पवंदा आहिनि, को किथां पवंदो आहे, को किथां पवंदो आहे। 20-20 सालनि जूं फातिहूं अची कंदा आहिनि, ख़बर बि कोन्हे का त माई मरी वई आहे, मर्द मरी वियो आहे, पर पोइ वरी तॾनि ते वेठा हूंदा आहिनि। बाक़ी हुन खां हिन खां इलेक्शन खां पोइ को बि ज़ाहिर कोन थो थिए। केतिरे अरसे खां करे हिन तालके जे अंदरि कमु कोन थियो? तक़रीबन 10 सालनि खां वठी असां तालके अंदरि को बि कमु कोन ॾिठो आहे। तक़रीबन 10 साल गुज़री चुका आहिनि, असांखे को बि हिन में तरक़ियाती कमु ॾिसण में कोन आयो आहे। को हीअ तरक़ियाती कमु आहे या फिलाणे ऑफिसर करायो आहे या फिलाणे मेंबरान साहिबु करायो आहे, को बि 10 सालनि खां को बि तरक़ियाती कमु कोन थियो आहे। हिते भला अमन अमान जो छा मसइलो आहे? अमन अमान जो इहो मसइलो आहे, सॼे थियण खां पोइ को बि ग़रीब मोटरसाइकिल ते मटे थो त उन मोटरसाइकिल कान्हे, उहो पैदल थो वञे। हीअ अमन अमान जो इहो ई मसइलो आहे। तमामु घणी बदनामी वधियल आहे। जेको बि ऑफिसर आहे पंहिंजे आस्थाने ते वेठो आहे जो आराम सां, बाक़ी कहिड़ो को बि कोन को हिसाबु किताबु। तमामु घणी तंगी लॻी पई आहे। सॼे लते खां पोइ ग़रीब माण्हू जेको आहे दर ते 2-2 ताला ॾेई सुम्हे थो, पोइ सुबुह ते कान का शइ उन ख़्यालु हूंदी आहे। तालको सिंधड़ी कॾहिं क़ाइमु थियो? हिन वक़्तु ताईं हुननि में कहिड़ियुनि सहूलियतुनि जी खोट आहे? तव्हां अॻूणा जेको आहे तालके जा नाइब नाज़िम बि रहिया आहियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जनाब अला, असांजो तालको सिंधड़ी 2005 में पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग हिदायत सां वजूद में आयो हो। उन टाइम में असां यूनिट साईं सदरुद्दीन शाह असांजी हिमायत कई। असांखे तालको पंहिंजो 6 यूनिट काउंसिल ते अलॻि कराए ॾिनो। उन में 2 यूनिट काउंसिल असांजे तालके में पुखास जूं आहिनि, 4 यूनिट काउंसिल असां खिपरे तालके में खणी आयासीं। जीअं त 4 यूनिट काउंसिल खिपरो खां आहियूं, उहे बि त उते जहिड़ो करे अक़लियत में हुयूं। असांजूं 2 यूनिट काउंसिल हितां जे खीराओ ऐं बलोचाबाद आहियूं, इहे बि जहिड़ो करे हिते असीं अक़लियत में हुआसीं। त साईं खे अर्ज़ु कयोसीं, साईं जी कोशिशि सां असांखे 6 यूनिट काउंसिलनि जे असांखे तालको अलॻि कराए ॾिनो ऐं असांजो तालको अलॻि थियण खां पोइ यूनिट साईं खे अर्ज़ु कयोसीं, पर असांजो 7 लख वठी बजट शुरू थियो हो। 6 लख खां पोइ असां ॾिठोसीं त हाणे 6 यूनिट काउंसिलूं आहिनि, पॉपुलेशन त वधीक आहे, उन करे असांजो एतिरो को कमु कोन पियो थियो। साईं खे अर्ज़ु कयोसीं, साईं चयो मां ईंदुसि त तव्हांखे कुझु घटि मिलंदो, तव्हां करे सघो। अरेंज CM जी तव्हां पंहिंजे CM सां बि वठी अचां।
हिन वक़्तु भला जॾहिं खां तालको क़ाइमु थियो 2005 खां पोइ उन में भला तव्हांखे हुते तालके हेड क्वार्टर में मुख़्तियार ऑफिस या AC ऑफिस या हुते DSP ऑफिस या इहे सहूलियतनि जी का खोट आहे या न? न असांजी तालको नाज़िम हटायो आहे हुन खां पोइ असांजी बजट 1 करोड़ खां मथे तक पौणा 2 करोड़ लॻभॻि आहे। असां हेडक्वार्टर तालके जो बि ठारायोसीं, हुन में न त मुख़्तियार जी ऑफिस है, न DSP ऑफिस है, न DDO जी ऑफिस है, न PS जी ऑफिस है, किथे बि का बिल्डिंग नई वग़ैरह कोन ठही है। जीअं असां लथा हुन खां पोइ पहिरीं कुझु जेके कम असांजे टाइम में थिया उहे थिया, हुन खां पोइ को बि अहिड़ो कमु कोन थियो आहे। पैसा असां तक़रीबन हींअर असांजे टाइम में 7 लख खां वठी तक़रीबन 50-80 लख ताईं आया पिया, हींअर तक़रीबन पौणा 2 करोड़ ताईं आहे। को बि अहिड़ो तरक़ियाती कमु न थियो असां वटि। असां 6 ॾींहं को बि अहिड़ो सोलिंग बि कोन थियो, को वाटर टैंक कोन ठहियो हिन टाइम में, जेको 6 साल गुज़री चुका आहिनि। इन में सरज़मीन ॾिसी तव्हां हुते बि ॾिसी सघो था, को बि अहिड़ो तरक़ियाती कमु कोन थियो असां वटि। पीपल्स पार्टी जा 2 दौर गुज़री विया, नाज़िमी दौर खां पोइ पीपल्स पार्टी जा दौर, उन में तव्हां छा था सम्झो भला इन तालके खे नज़रअंदाज़ कयो विया? असांजे ख़्याल में वधि में वधि नज़रअंदाज़ थियो त असांजे ज़िले मीरपुर ख़ास में वधि में वधि तालको सिंधी नज़रअंदाज़। तालको सिंधड़ी जेको 2005 में क़ाइमु थियो, उन खां पोइ छा हुकूमत पारां उन तालके खे नज़रअंदाज़ कयो विया, उन में के तरक़ियाती कम थिया आहिनि? साईं मुंहिंजा हिन वक़्तु तक़रीबन 8-9 साल गुज़री विया आहिनि। उन में रोड रस्ता जेके आहिनि उहे काफ़ी ख़स्ता हालत में आहिनि। नाज़मी सिस्टम ख़तमु थियण खां पोइ को बि रिपेयर वग़ैरह जो ख़ासि को बि कमु कोन थियो आहे। ख़ासि करे फुलाडियूं ऐं ॿिया जेके बि यूनियन काउंसिलूं आहिनि, तक़रीबन उन जा रोड जेके आहिनि उन्हनि खे को अहिड़ो डेवलपमेंट कोन कई वई आहे। तव्हां उते UC जा नाज़िम बि रहिया आहियो, तव्हां छा था सम्झो हुन तालके जी टोटल आबादी केतिरी आहे ऐं हुन तालके जो फंड केतिरो हूंदो आहे TMA जे फंडनि मां भला तरक़ियाती कम थियनि था या न? साईं जेकॾहिं नेक नियती कजे त अॻ में बि थिया आहिनि कम, रुॻो फंड मां बि थिया आहिनि। ऐं जॾहिं नाज़िम हुया मोहतरम सरफराज़ जुणे जो हुयो, उन वक़्तु ॿियूं आनरियूं बि हूंदियूं हुयूं ऐं ॿिया बि ख़र्च हूंदा, त उन जे बावजूदि बि काफ़ी कमु थियो आहे। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं गवर्नमेंट कुझु उन्हनि जो एड घटायो आहे, मंथली जेको आहे उहा घटाई अथनि माना किस्त, तॾहिं बि जेको आहे को कमु हुजे, पर फ़िलहाल को बि कमु नज़र कोन पियो अचे। तव्हांजे तालके जूं कुझु यूनियन काउंसिलूं जेके खेपरे में शामिल आहिनि, तव्हां छा था सम्झो हुते माण्हुनि सां मसइला थियनि था न? कहिड़ियूं यूनियन काउंसिलूं शामिल आहिनि? साईं खिपरो जूं 4 यूनियन काउंसिलूं, फुलाडियूं, इस्माइल कुंभार ऐं हिंगोरनो गिरोड शरीफ़, खिपरो जूं सिंधड़ी तालके में एड थियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु उन्हनि सां ॿियो त को बि मसइलो कोन्हे। हेडक्वार्टर ज़िले हेडक्वार्टर वग़ैरह त सही आहिनि, पर डेवलपमेंट का बि तालके जे तरफ़ां कोन थी कई वञे। सर इस्माइल कुंभार में कहिड़ा यूनियन काउंसिल में मसइला आहिनि? सर एरिया में तमामु वॾा मसइला आहिनि। पीअण जे पाणीअ जी को बि इंतज़ाम सही कोन्हे ऐं इवन जो जेके बि माण्हू उते जा रहाकू आहिनि उन्हनि खे का बि अचण वञण जी सहूलियत कोन्हे। ऐं जेके सिरनि वारियूं रस्तियूं ॾिनियूं हुयूं पोएं दौर में उहे बि उखड़ी वियूं आहिनि ऐं जेके रस्ता ठहियल हुया पोएं दौर में उन्हनि जो बि बिल्कुलु नाक़स निज़ाम थी वियो हलियो। ऐं रक्षा चुमकी वारा तमामु घणा आहिनि, उहे नंढा नंढा छोकिरा हलाइनि था, उन्हनि खे उहे रोज़ एक्सीडेंट थियनि था, छो जो अॻे ई रोड में खॾा आहिनि ऐं वेतर नंढा ॿार ज़ाल आहिनि, उन करे तमामु घणा एक्सीडेंट था थियनि। पीपल्स पार्टी जे दौर में तव्हांजे हिन यूनियन काउंसिल में या तव्हांजे तालके जे अंदरि कमु थिया आहिनि या न? सर असांजी यूनियन काउंसिल में पीपल्स पार्टी जे दौर में को बि कमु कोन थो थिए ऐं जॾहिं कम जो टाइम अचे थो त को न को उन में टंगाड़ा स्टे ऑर्डर वठी थो छॾे। उहो त यकीनन उन जो ई सियासी माण्हू था स्टे ऑर्डर वठनि ऐं बाक़ी ॿी काई बि पार्टी कोन था वठनि। सिंध हुकूमत पारां अरबें रुपया जेके मंज़ूर कया आहिनि, काइम अली शाह जी जेका वीडियो ब्रीफिंग थी आहे, इन में तव्हां छा था सम्झो भला इहे तालके सिंधड़ी खे नज़रअंदाज़ कंदा या कुझु मिलंदो? ऐं हिंगोरने शहर खे हिननि कुझु न कुझु नवाज़ियो आहे पंहिंजे नमूने सां। बाक़ी ॿी ॿराड़ीअ जूं जेके बि यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं इन्हनि में ज़ीरो थी वेंदो हलियो। सर तालको सिंधड़ी कॾहिं क़ाइमु थियो ऐं हुनजी केतिरी बजट हूंदी? तव्हां हुते जा तालके जा अॻूणा नाज़िम बि रहिया आहियो। सी तालको सिंधड़ी ठहियो आहे, उन खां पोइ उनजी लोकल गवर्नमेंट जो जेको सिस्टम हो उन में तमामु घणी बजट हुई ऐं एज़ ए नाज़िम असां तमामु घणा कमु करायासीं ऐं इंफ्रास्ट्रक्चर हो, फायर ब्रिगेड गाॾियूं हुयूं, ऑफिसूं ठहियूं,
माण्हुनि जो डेवलपमेंट कमु कराया, पर उनखां पोइ हिननि सॼो जेको सो करप्शन जे नज़र करे छॾियो आहे। किस्तूं अचनि थियूं, जेके बि पेमेंट अचे थी उहा सॼी मीरपुर ख़ासि ठहे, पर सांगड़ में अकाउंट खोलाए उते हुननि जेके असां करप्शन कई आहे ऐं को कमु कोन थियो आहे ऐं तबाही कराए छॾी अथनि। हिन जा सभु इदारा तबाह आहिनि, पर ख़ासि तौरु लोकल गवर्नमेंट खे त तबाही जे आख़िरी किनारे ताईं पहुचाए छॾियो आहे। इलेक्शन ही कोन था कराइनि, आवाम जे इन खां डिॼनि था हले छा जो आवाम जे हथनि में वञे शइ त वरी बि कुझु न कुझु कमु थी वञनि लिया। रुगो ऐलान त घणेई थियनि था, हींअर बि पढ़ियोसीं त अरबे रुपए जा बजट आया आहिनि, पर जेको सरज़मीन ते त का शइ कोन्हे। केतिरी बजट हूंदी भला? तव्हां हुते तालके नाज़िम रहिया आहियो, महीने जी केतिरी बजट हूंदी? उहो तव्हां छा था सम्झो उते इलाइक़नि में ख़र्च थिए थी या न? सही करोड़ रुपए खां थोरो घटि त असांजे दौर में हुई, उन खां पोइ ज़रूरु वधी आहे, असांखे सही फिगर यादि न आहे, पर घटि में घटि 1.25 करोड़ 1.5 करोड़ जे अंदरि हूंदी जेकी हर महीने जी बजट। पर उहा महीने जी बजट केॾां थी वञे हली, भरमार करे छॾी अथनि। माण्हू अहिड़ा भर्ती कया अथनि जंहिंजी ज़रूरत ई कोन्हे, माण्हू घर वेठे पघार पिया खणनि। असांजे दौर में जिते पघार 4 लाख रुपया हुई उते हींअर 40 लाख रुपया पघार आहे। ऐं डेवलपमेंट स्कीमूं असां जेको कमु करायूं, अॼु बि रोडनि ते असांजा बोर्ड लॻल आहिनि। जेको बि असांखां थी सघियो असां इलाइक़े जी ख़िदमत कई, पर उनखां पोइ त हिननि हिकिड़ो टेंडर करायो जेको मुकमल न थी सघियो। नाज़िमी दौर में कुझु कमु थिया, उन खां पोइ हीअं हिन वक़्तु ताईं बि कहिड़ी बुनियादी सहूलियतनि खां इहो सॼो तालको महिरूम आहे? सही, उते जेको असांजो तालको सिंधड़ी आहे, हिन में घणो करे पाणी जी खोट आहे, तलाउ जी ज़रूरत आहे, या ई जेके RO प्लांट आहिनि उहे ॾिना वञनि त ॾाढी सुठी रोड जो नेटवर्क तबाह आहे। जेके रोड असां ॾिना उन्हनि जी रिपेयर थियणु घुरिजे आहे, उन्हनि जी रिपेयर न थी आहे, त इहे बेसिक ज़रूरत आहिनि जेके हिननि पूरियूं न कयूं आहिनि। तव्हां छा था सम्झो भला हींअर जेके अरबे रुपया मंज़ूर थिया आहिनि, हिननि जेको कल्ह वीडियो कॉन्फ्रेंस थी आहे, इहे तालके सिंधड़ी ते ख़र्च थींदा या हितां जे चूंडियल नुमाइंदनि MPA MNA या जेके मिनिस्टर उन्हनि इलाइक़नि ॾे वेंदा? सही अफ़सोस सां चवंदो त MNA MPS त उते पंहिंजे बजट मां को ख़र्च करण लाइ तयारु न आहिनि। छाजे करे जो सिंधड़ी तालके खे ऑन ई कोन पिया कनि। हीअ त सम्झंदा त को सांगड़ वारा चवंदा त मीरपुर ख़ासि जो हिसो आहे, मीरपुर ख़ासि वारा चवंदा सांगड़ जो हिसो आहे, त हीअ सिंधड़ी तालके ते हिन बजट मां को रुपयो कोन लॻण जी उमेद न आहे। भला हीअ केतिरी आबादी जो हूंदो तव्हांजो तालको? से आबादी त तक़रीबन को 1.5 लख खण जी जो हो जेको वोटर जी लिस्ट आहे हिन आदमशुमारी हिसाब सां, पर माण्हू जाम आहिनि, पर हुननि खे सहूलियत कान आहे। हुते भला को कॉलेज वग़ैरह या को सिविल हॉस्पिटल या ॿियो कहिड़ो आहे? सही, जॾहिं मूं वटि अरबाब गुलाम रहीम साबिक़ वज़ीर आला आयो हो, तॾहिं असां पंहिंजे सफ़ासनामे में पेश कयोसीं। उन में कॉलेज जी मंज़ूरी थी हुई, जंहिंजो कुझु कमु बि स्टार्ट थियो 12 मेल ते, पर उहो एॾो सुस्त रफ़्तार सां जारी आहे जो उनखे अरबाब गुलाम रहीम जे दौर खे केतिरो वक़्तु गुज़री वियो त अॼु ताईं मुकमल न थियो आहे। त कॉलेज जी ज़रूरत आहे, हॉस्पिटल जेको आहे सो जेकी पुराणी जेकी रूरल हेल्थ सेंटर हुई उनखे तालके अस्पताल जो दर्जो त मिली वियो, पर उनखे उहो सहूलियतूं न मिलियूं आहिनि। ये आप डिस्ट्रिक्ट की प्रेसिडेंट हो, लेडीज़ विंग की, तालका हुसैन बख्श मरी और तालका सिंधड़ी अरबाब गुलाम रहीम के दौर में कायम हुआ था। आप क्या समझती है वहाँ पर कौन सी बुनियादी सहूलतें नहीं हैं? देखें, पहली चीज़ तो मैं आपको ये नॉलेज में ले आऊँ कि अरबाब रहीम के दौर में ज़रूर ये कायम हुआ था। जितने भी हमारे तालके हैं, सिंधड़ी है, हुसैन बख्श मरी है, लेकिन अभी तक स्टिल जब से लेकर अभी तक का जो टाइम पीरियड गुजरा है या गुजर रहा है उसमें बुनियादी सहूलतें मौजूद नहीं हैं। अगर आप लेडीज़ की साइड से अगर आप देखें तो वहाँ पे ना हॉस्पिटलाइजेशन है, ना स्कूल्स रजिस्टर्ड स्कूल्स हैं, ना ही कोई ऐसी बुनियादी सहूलत है कि लोगों को पानी भरने के लिए इतना मुसीबत होती है। पीने का पानी वहाँ पे फराहम नहीं है। देही ज़रूर है वो हमारे इलाके, लेकिन हर किस्म की सहूलियात से वो महरूम है। आप क्या समझती है उन इलाकों को नज़रअंदाज किया हुआ है? भाई देखें, मेरी तो एक तरह से गवर्नमेंट से भी अपील है कि मेहरबानी करके इन देही इलाकात को नज़रअंदाज नहीं करें, क्योंकि आपका वोट बैंक वहीं से बनता है, आपके वोटर्स जो हैं वहीं से निकलते हैं। मेहरबानी करके इन्हें नज़रअंदाज ना किया जाए और इनके लिए कोई ना कोई बुनियादी सहूलियात के लिए कोई ना कोई तरक्की स्कीमें या कोई ऐसी डेवलपमेंट प्रोग्राम्स अगर आप अनाउंस करते हैं तो इनको गाँव तक, शहर तक पहुँचाने चाहिए आपको। नहीं, वहाँ पर तो जो TMA में करोड़ों रुपए की बजट होती है, फिर आप लोग भी ज़ाहिर सियासत करते हो, उनमें कभी आपने वाच किया वो खर्चा होता है या करप्शन के ऊपर चढ़ती है? देखें, करप्शन तो आप देखें तो एवरग्रीन करप्शन रही है, किसी भी दौर में कोई भी 100% काम नहीं हुआ है। लेकिन मैं ये चाह रही हूँ अगर आप 100% नहीं देते हो तो कम से कम 60% हिस्सा तो वहाँ पे आवाम तक पहुँचाओ कि उन्हें थोड़ा बहुत रिलीफ मिले, एक पानी के कतरा तक तो उन्हें मिले पीने के लिए। बुनियादी सहूलत में आप हॉस्पिटलाइजेशन कर दें, स्कूल का एहतमाम कर दें, आप थोड़े से पानी का सपोर्ट कर दें, तो कम अज़ कम कुछ तो होगा। ना होने से कुछ होना तो बेहतर है ना। नाज़रीन, तालको सिंधड़ी ऐं तालको हुसैन बख्श मरी अरबाब गुलाम रहीम जे दौर में 2005 में क़ाइमु थिया हुआ, जेके बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि, कि उन ते रोड रस्ता सभु तबाह लॻा पिया आहिनि। अचो त उन हवाले सां असां हिन वक़्तु जॉइन कयो आहे सिंधड़ी जो सिंध TV जो रिपोर्टर मंज़ूर शेर। हुन खां पुछो त हिन तालके जी कहिड़ी पोज़ीशन आहे।
मंजूर तालको सिंधड़ी में हिन वक्त कहिड़ियूं बुनियादी सहूलतूं कोन्हनि, कहिड़ा मसइला आहिनि? सिंधड़ी तालको जेको 2005 में वजूद में आयो अरबाब जे दौरे हुकूमत में, उन खां पोइ 2-3 चकर इन खे सियासी बुनियादनि ते रद्द कयो वियो। हिन वक़्तु सिंधड़ी तालके जा जेके बुनियादी मसइला आहिनि, तालको त ठहियो पर उन में जेके मुख़्तलिफ़ ऑफिसूं आहिनि, तालका इस्पताल आहे, तालका थाणा आहिनि, ADO ऑफिसूं आहिनि, एजुकेशन जूं ऑफिसूं आहिनि, उनखे न त उहे जेके आहिनि दर्जा मिली सघिया तालके जा, ऐं न ई उते जेके आहिनि सहूलतूं मिली सघियूं। हिन वक़्तु मतिलबु वर्बली इहो चयो वियो त सिंधड़ी तालके जी तालका इस्पताल फुलाजू में मुक़ररु कई वई आहे, पर उन में सिंधड़ी तालके जे हवाले सां फुलाजू इस्पताल में सहूलतुनि जी खोट आहे। उन वक़्तु हिन वक़्तु सरकारी इस्पताल जी इहा पोज़ीशन आहे त उते जेका डॉक्टर आहिनि, राति जी वक़्तु को डॉक्टर मौजूदु न हूंदो आहे, उन करे इमरजेंसी जा मरीज़ तड़पी दम ॾींदा आहिनि। उन खां अलावा जेका लेडी डॉक्टर न हुअण करे उते जेका आहिनि MLC केस जेके आहिनि उन हवाले सां काफ़ी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, ऐं उन जे लाइ डिलीवरी जा बि अनेक मसइला थियनि था। बहिराड़ीअ खां जेके ईंदड़ औरतूं आहिनि उन्हनि खे मीरपुर ख़ासि या ॿियनि इस्पतालनि तां जेको आहे वञिणो पवंदो आहे। उन खां अलावा जेको आहे न उते हाई स्कूल ऐं मिडल स्कूल जेको गर्ल्स मिडल स्कूल ठहियल आहे, पर उनखे अपग्रेड करे हाई स्कूल जो दर्जो न ॾिनो वियो आहे, जंहिं करे उते पोइ नियाणियुनि खे जेको आहे पढ़ण में शदीद दिक़त खे मुंहुं ॾियणो थो पए। ऐं उते जेको आहे सो टीचरनि जी बि इंतिहाई खोट आहे, ऐं टीचरुनि जी खोट सबबु जेको मुख़्तलिफ़ सब्जेक्ट या मुख़्तलिफ़ मज़मूननि जूं जेके टीचर आहिनि उहे न हुअण करे उते जी पढ़ाई पिणु मुतासिर आहे। उते ईअं ई थियो आहे जो उते जी जेका टीचर मुक़ररु आहिनि उन्हनि पंहिंजी जेको आहे न 2-3 हज़ार रुपया ॾेई उते जेके प्राइवेट छोकिरियूं रखियूं आहिनि जेके पिणु तइलीम ॾेई रहियूं आहिनि, ऐं उते जो माहौल ख़राबु करे रहियूं आहिनि। उन खां अलावा हाई स्कूल खे अपग्रेड करे उनखे हायर सेकेंडरी जो दर्जो ॾिनो वियो, पर उन में न त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठहियो वियो आहे, न ई ॿियूं जेके आहिनि असां लेबार्टी आहे, न को ॿिया मसइला आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो उते बि शागिर्द मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। तालको त क़ाइमु थियो आहे, मगर उते तव्हां छा था सम्झो, मुख़्तियार ऑफिस या DSP जी ऑफिस या ॿिया कंहिंजी थाणा या बदअमनी जी छा पोज़ीशन आहे, ऐं इन्हनि ऑफिसूं सरकारी उते क़ाइमु आहिनि या न? उते जेको आहे सो DSP ऑफिस ऐं मुख़्तियार ऑफिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चेंज थींदियूं रहियूं आहिनि। हिकु छा में क़ाइमु आहे DSP? उते जेको आहे न DSP ऑफिस गवर्नमेंट हाई स्कूल खीराओ में जेको आहे सो उते मुक़ररु कई वई आर्ज़ी तौरु, ऐं उन खां पहिरीं जेको आहे सो हिकिड़े स्कूल में मुक़ररी उतां खणी जेको आहे सो उनखे हाई स्कूल में जेको आहे सो ठाहियो वियो आहे, उनखे हिकिड़े कमरे अंदरि ईअं लॻे ई कोन थो त कोई ऑफिस आहे। अमन जी छा सूरत आहे सिंधड़ी तालके में? अमन जे हवाले सां इहो आहे त उते पुलिस जी का रिट नज़र ई नथी अचे। उते जेको आहे सो ॾोहारी माण्हू ईअं सरेआम घुमंदा वतन था, ऐं जेको आहे सो मंशियात जे हवाले सां पिणु उते मंशियात सरेआम हलंदी आहे। असां काफ़ी दफ़ा पिणु उते जे SSP मीरपुर ख़ासि खे पिणु चयो आहे, पर उन बावजूदु न त मंशियात बंदि थी सघी आहे, न त ॾोह बंदि थी सघिया आहिनि। ॾोहनि जी शरह इहो आहे त सरेआम रोडनि रस्तनि ते माण्हू जेको आहे न सो आवाम खे फुरींदा ऐं लुटींदा रहंदा। केतिरा शहर लॻंदा भला सिंधड़ी तालके? सिंधड़ी तालके जूं 6 यूनियन काउंसिलूं आहिनि, ऐं जेको आहे सो हिंगोरनो, फुलाजूं, गिरोड शरीफ, बारोमहल, खीराओ, इहे जेके आहिनि वॾा शहर आहिनि, ऐं उते बदअमनी चोट चढ़ियल आहे। नाज़रीन, तालके हुसैन बख्श मरी जे वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो हो त असां वटि मुकमल जेके तरक़ियाती स्कीमूं, रोड रस्ता, स्कूलूं, कॉलेज या ॿियनि जी का बि सहूलियत कोन्हे। हितां जा माण्हू परे परे खां अची जेके मीरपुर खां शहर ॾे वेंदा आहिनि, मगर हिते का बि सहूलियत कोन्हे। बदअमनी चोट ते चढ़ियल आहे। हितां जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे उहा बि ॾुआरियुनि सां मिलियल आहे, मगर हिते के बि क़दम कोन पिया खयां वञनि। जॾहिं त हुकूमत सिंध पारां अरबनि रुपयनि जा ऐलान त थिया आहिनि, मगर हिन तालके खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हितां जे रवासियुनि जो इहो चवणो हो त नाज़मनि जे दौर में कुझु न कुझु जेके कमु थिया हुआ उन्हनि खां पोइ मुसलसल कमु कोन थिया आहिनि। खाण जेको आहे शहर में हिन वक़्तु जिते असीं बीठा आहियूं, उन खां अलावा तालको हुसैन बख्श मरी जेको आहे 3 यूनियन काउंसिल ते मुश्तमिल आहे। तक़रीबन 1.25 लख जी हितां जी आबादी आहे, मगर हिते जेका ॻोठ रोड रस्ता मुकमल तबाह थिया पिया आहिनि। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी हितां जे रवासियुनि जा मसइला हल कया वञनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर ख़ासि।